वेलकम बैक। खबरुनि जी बाकायदा शुरुआत हिन अहम ख़बर सां कंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त 5 वरियनि बाद वरी बि चूंडुनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाब थींदी। APP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जो वज़ीर आज़म बणिजंदो। आवाम जा मसला अवलियत जे बुनियाद ते हल कंदासीं। वॾे वज़ीर जी मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़ननि जे दौरे जा तफ़सील हिन रिपोर्ट में। मीरपुर ख़ास में तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सिंध जे माण्हुनि पीपल्स पार्टीअ ते एतमाद कंदे वोट ॾिनो आहे। ईंदड़ इलेक्शन में बि सिंध जो अवाम पीपल्स पार्टीअ खे सोभारो कंदो। सैयद मुराद अली शाह चयो त ज़िलई सदर 3 ॾींहंनि अंदरि स्कीमुनि बाबति तजवीज़ूं ॾियनि। आबादगारनि जो पाणी खोट वारो मसइलो हल कयो वेंदो। अवामी मसइला अवलियत जे बुनियाद ते हल कया वेंदा। सैयद मुराद अली शाह चयो त इलेक्शन दौरान मीरपुर ख़ास ज़िले में पीपल्स पार्टीअ खे नाकाम करण जूं साज़िशूं कयूं वयूं, पर हितां जे अवाम उन्हनि साज़िशुनि खे नाकाम बणाए छॾियो। त जेके वॾी स्कीमूं हुजनि सूबाई सतह जूं, मको पंहिंजी नाली ऐं घिटीअ ते न वञी बीह रहिजो त मुंहिंजे घर जे अॻियां नाली ठाहे ॾियो। उहे स्कीमूं थियणियूं आहिनि ज़रूरु, पर उहे डिस्ट्रिक्ट लेवल जी स्कीमूं आहिनि। डिस्ट्रिक्ट ते वरी नेक्स्ट फेज़ में ईंदासीं। हींअर तव्हांखे सूबाई सतह जी स्कीमूं असांखे ठाहे ॾियणियूं आहिनि जीअं 3 ॾींहंनि में, ऐं उन खां पोइ इहो तव्हां सां वाइदो आहे त हीअ स्कीमूं असां वटि अची वेंदियूं। ज़रूरु हुन में ॾिसणो पवंदो त असां वटि पैसो केतिरो आहे। के स्कीमूं हिन साल खणबियूं, के ॿिए साल खणबियूं। 5 साल असां वटि आहिनि। सिंध जे माण्हुनि पीपल्स पार्टी जी हुकूमत खे 5 सालनि ताईं चूंडियो आहे। 5 सालनि खां पोइ वरी माण्हुनि वटि वेंदासीं। ऐं मूं जो तव्हांखे चयो त असांजो वर्कर ई वेंदो आहे वरी माण्हुनि वटि। इहो तव्हां सां वाइदो आहे त असां वर्कर खे सुरखरू कंदासीं। जॾहिं तव्हां माण्हुनि वटि वेंदो 5 सालनि खां पोइ, तव्हां पंहिंजो सुरखरू थी वेंदो ऐं इंशाअल्लाह ताला पाण पंहिंजे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे हिन मुल्क जो वज़ीर आज़म ठाहिण में कामयाब थींदासीं। सैयद मुराद अली शाह वधीक चयो त वॾो वज़ीर नामज़द करे हिदायत कई वई त हर ज़िले में वञी हुकूमत हलाईंदा। ज़िलई सदर मार्फत तव्हांखे फॉर्म ॾिनो वेंदो जेको 3 ॾींहंनि अंदरि भरणो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त हिन वक़्तु तव्हांखे सूबाई सतह ते स्कीमूं ॾियण जो मुतालबो करिणो आहे। ज़िलई सतह जूं स्कीमूं ॿिए मरहले में ॾींदासीं। वॾे वज़ीर चयो त कारकुननि जी हमेशह खां शिकायत रही आहे त असांखे इज़त नथी मिले। हाणे अवां कारकुननि जो वक़्तु आहे, अव्हांजे हथ में आहे त कहिड़ियुनि स्कीमुनि जो मुतालबो कयो था। वर्कर खे अहमियत नथी ॾिनी वञे। हा, वर्कर खे थोरी महिनत करणी पवंदी। इहो वही तव्हां डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट सां गॾु पंहिंजा परफॉर्मा ठाहियो, असां ताईं पहुचायो। तव्हां अॼु ॾिठो हूंदो न, हिते वज़ीर बि वेठा आहिनि, हिते MP MLA बि वेठा आहिनि, पर हिते ॻाल्हायो रुॻो उहिदेदारनि। साईं मीर साहब ॻाल्हायो, इन करे जो सदर हो। पीर आफ्ताब शाह साहब ॻाल्हायो, इन करे हू हिन डिवीज़न जो सदर आहे। सभिनी उहिदेदारनि खां ॻाल्हायो, वज़ीर कंहिं बि न ॻाल्हायो आहे। हाणे वारो तव्हांजो आहे। तव्हांखे इहे स्कीमूं ठाहे ॾियणियूं आहिनि। तव्हां ॾींदो इंशाअल्लाह ताला। इहे स्कीमूं असां शामिल कंदासीं। उन खां अॻु वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नवाब शाह में शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे नुमाइंदनि सां गॾिजाणी कई। गॾिजाणीअ खां पोइ ख़िताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ॿोॾि दौरान अवाम खे अकेलो न छॾियो। सिंध हुकूमत पाणीअ जा पुराणा वहकुरा ॿीहर बहाल करे रही आहे। कुदरती वहकुरा बहाल करे बरसाति ऐं ॿोॾि जे पाणीअ खे रस्तो ॾियणु चाहियूं था। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ख़िताब कंदे चयो असां त 1 खां 4 ग्रेड जूं नौकरियूं ॾियणु चाहियूं पिया, पर अदालती स्टे सबबि नौकरियूं न ॾेई सघियासीं। स्टे ख़तमु करण लाइ कानून वारो वज़ीर कमु करे रहियो आहे। असां जल्द नौकरियूं ॾींदासीं। हिन दफ़े थियो छा जो असां नौकरियुनि जी तयारी कई। अलाह साईं हिकिड़ी कुदरती आफ़त 2022 में ॾिनी, असांजो सॼी तवजो हली वई फ्लड ते। अच्छा, उन फ्लड खां पहिरीं लोकल गवर्नमेंट जो पहिरियों फेज़ इलेक्शन जो थियो, जेको मथियां ज़िला हुआ, शायदि शहीद बेनज़ीराबाद पहिरें राउंड में थियो। हिते इलेक्शनूं थी वयूं। जॾहिं लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन थी थिए त इलेक्शन कमीशन जी बंदिश थी लॻी वञे, नौकरियूं न ॾियो। वरी बोर्ड अची वई। वरी बोर्ड खां पोइ वरी जेके बाक़ी डिविजन्स हुआ, कराची हैदराबाद, उन में लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन थी। उहा वञी मस पूरी थी त असां नौकरियूं ॾियणु शुरू कयूं। वॾे वज़ीर चयो त कोरोना वायरस दौरान 810 डॉक्टरनि जी मुक़ररी कई हुई, पोइ डॉक्टरनि खे SPSC ॾांहुं मोकिलियो।
जेकी डॉक्टर उन खां रहिजी विया उन्हनि खे ॿीहर कमीशन पास करण जो मौक़ो ॾींदासीं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सिंध जे खुराक खाते 9 लख टन मां 6 लख टन कणिक ख़रीद कई आहे। बाक़ी कणिक उन्हनि इलाइक़नि मां ख़रीद कई वेंदी जिते हारियुनि खे नज़रअंदाज़ कयो वियो। सैयद मुराद अली शाह चयो त कणिक जी ख़रीदारी जो मसइलो उन वक़्तु शिदत अख़्तियार करे वियो जॾहिं निगरान वफ़ाक़ी हुकूमत पारां दरामद कयल कणिक बंदरगाह ते अचणु शुरू थी। हुन चयो त उसूली तौर ते कणिक जी दरामद उन वक़्तु थियणु घुरिजे हा छाकाणि त मक़ामी कुड़मी फ़सुल लुणी रहिया हुआ, उन करे मक़ामी हारियुनि खे नुक़सानु पहुतो। सिंध में कणिक जी ख़रीदारीअ जी सूरत हाल ते ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त हिन वक़्तु सिंध जी खुराक खाते जे गोदामनि में 4 लख टन कणिक मौजूदु आहे ऐं सूबे जी ज़रूरत खे पूरो करण लाइ रुॻो 9 लख टन कणिक जी ज़रूरत आहे। उन करे ख़रीदारी जो हदफ़ 9 लख टन मुक़ररु कयो वियो आहे। असां 9 लख टन प्रिक्योर कई 45 यानी 20 सैकड़ो के असां अगरि सभु कमु ठीकु थिया ऐं किथे सभु कमु ठीकु न थींदो त कंहिं ज़मींदार जी अगरि 100 बोरी हुई त सरकार उन खां वधि में वधि 20 बोरी पे वठी सघी, बाक़ी 80 बोरियूं त न मिलंदियूं। पर इन जे बावजूद मसइला थिया आहिनि, मसइला इहे थिया आहिनि। उन जे लाइ जाम ख़ान शोरे साहब हिकिड़ी इंक्वायरी करे छॾी आहे। अच्छा, अञा ताईं असां तक़रीबन 4.5 लख टन ॾिनी आहे, अञा अधु असांखे प्रोक्योर करणी आहे, अधु असांजी रहिजी वई आहे जेकी असांखे वठणी आहे। उहो स्टडी करे त जिते जिते वधीक मसइलो थियो आहे उते असां बारदानो पहुचाईंदासीं ऐं उन सां गॾोगॾु इंक्वायरी करे उन्हनि खां पैसा बि उगाड़ींदासीं जीअं तव्हां ग़रीबनि जा पैसा खया आहिनि। बाक़ी इंशाअल्लाह ताला इहा सिंध हुकूमत तव्हांजी हुकूमत आहे, जिते मसइलो जिते ग़लती थींदी उहा मञींदासीं। हुन वधीक चयो त हिन वक़्तु ताईं 6 लख टन कणिक ख़रीद कई वई आहे ऐं बाक़ी 3 लख टन कणिक उन्हनि इलाइक़नि मां ख़रीद कई वेंदी जिते बारदाणे जी मुनसिफ़ाणी विर्छ बाबति शिकायतूं मिलियूं आहिनि। संदसि चवणो त खुराक वारो वज़ीर जाम ख़ान शोरो बारदाणे जे मामले जी जांच करे रहियो आहे। 4 DFCs खे मुअतल करे चुका आहियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां गॾिजाणीअ में पीपल्स पार्टी सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो, सिंध जो सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून, सूबाई वज़ीर अज़रा पेचूहो, ज़ियाउल हसन लंजार, नासिर हुसैन शाह, सईद गनी, हाजी अली हसन ज़रदारी ऐं ॿिया अॻवान बि मौजूदु हुआ। वॾे वज़ीर गॾिजाणीअ में इलाइक़नि जा मसइला बि मालूम कया। नाज़रीन, लाहौर में वकीलनि मुतालबनि जी मञताला ऐवान अदल खां रैली कढी। रैली दौरान वकीलनि जूं पुलिस सां चकरियूं थियूं जंहिंमें केतिराई माण्हू ज़ख़्मी थी पिया। जॾहिं त पुलिस केतिरनि ई वकीलनि खे गिरफ़्तार करे वरितो। इन हवाले सां वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। लाहौर में वकीलनि अदालतुनि जी मुंतक़िली ऐं वकीलनि ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ ऐवान अदल खां रैली कढी। रैली दौरान वकीलनि जूं पुलिस सां चकरियूं थियूं जंहिंमें केतिराई माण्हू ज़ख़्मी थी पिया जॾहिं त पुलिस केतिरनि ई वकीलनि खे गिरफ़्तार करे वरितो। लाहौर बार एसोसिएशन जे सॾ ते वकीलनि ते दहशतगर्दीअ जे केसनि ऐं सिविल अदालतुनि जे मुंतक़िलीअ ख़िलाफ़ लाहौर हाई कोर्ट ताईं रैली कढी वई। वकीलनि हाई कोर्ट में दाख़िल थियण जी कोशिशि कई त पुलिस लठबाज़ी कई ऐं ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमालु कयो जंहिं दौरान पुलिस ऐं वकीलनि में चकरियूं थियूं। वकीलनि सख़्तु नारेबाज़ी कई ऐं पुलिस ते पथराव कयो। पुलिस एहतिजाज कंदड़ केतिरनि ई वकीलनि खे गिरफ़्तार करे वरितो जॾहिं त चकरियुनि में SP मॉडल टाउन, इख़लाक़ुल्लाह तारड़ समेत 7 पुलिस अहलकार ज़ख़्मी थी पिया। जंहिं बाद वकील GPO चौक ते गॾु थिया त ॿीहर चकरियूं थियूं। वकीलनि केसिस जे ॿुधण जो बि बाइकाट कयो ऐं अदालतूं ख़ाली कराए छॾियूं। पाकिस्तान बार काउंसिल तरफ़ां वकीलनि ते तशदुद ख़िलाफ़ सुभाणे मुल्क में एहतिजाज ऐं हड़ताल जो सॾु ॾिनो वियो आहे। पंहिंजे हिकु बयान में पाकिस्तान बार काउंसिल चयो आहे त लाहौर में पुरअमन वकीलनि ते पुलिस शेलिंग ऐं लठबाज़ी कई जंहिंमें पाकिस्तान बार काउंसिल जो अॻवान अहसन भून बि ज़ख़्मी थियो। वाक़ियो लाहौर हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जे ज़िद सबबि पेश आयो। इस्लामाबाद हाई कोर्ट बार एसोसिएशन बि सुभाणे मुकमिल हड़ताल जो ऐलान कयो आहे। बार एसोसिएशन जो चवणु आहे त वकीलनि ते तशदुद दहशतगर्दीअ जे ज़ुमरे में अचे थो। वकीलनि ते तशदुद कंदड़ पुलिस अहलकारनि ऐं ऑफिसरनि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वेंदो। ॿिए तरफ़ पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ IG पंजाब खे हिदायत कई आहे त वकीलनि ख़िलाफ़ ताक़त जे इस्तेमाल खां पासो कयो वञे। वकीलनि खे बि घुर्जे त हू पंहिंजा मसइला लाहौर हाई कोर्ट सां ॻाल्हियुनि ज़रिए हल कनि। लाहौर जे शहरनि जे तहफ़ुज़ जे लाइ तकरार खां पासो कयो वञे। इतलात पारी वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त 9 मई सानियो मुल्क जे ख़िलाफ़ किरियल क़िस्म जी साज़िश हुई। हिक टोले सियासी मफ़ादनि जे लाइ 9 मई जा वाक़िया मुनज़िम साज़िश तहत कराया।
इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूदे समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त उहे 9 मई जे वाक़िअनि में मुलविस अंसरनि जे ख़िलाफ़ रद्द न थियण जोगा सबूत मौजूद आहिनि। उहे केरु हुआ जिन पंहिंजे ई मुल्क ते कब्ज़ो करण जी कोशिश कई। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो त 9 मई वाक़िअनि वारे केस खे मुंतक़ी अंजाम ताईं पहुचाए मुल्की दिफ़ा कमज़ोर करण वारी साज़िश में मुलविस चेहरनि खे वाइको कयो वेंदो। इतलात वारे वज़ीर चयो त सियासी मामला कहिड़ा बि हुजनि कंहिं बि सियासी जमायत मुल्की सलामती खे नुक़सान नाहे ॾिनो, मुल्की सालमियत खे नुक़सान पहुचाइण जी कॾहिं दुश्मन बि हिमत नाहे कई। अता तारड़ चयो आहे त नंढनि सियासी मफ़ादनि ख़ातिर शहीदनि जी बेहुरमती कई वई। 9 मई जहिड़ो वाक़ियो ॿीहर थियण न ॾिबो। के वाक़यात करने वाले जो लोग थे, जो मुल्क में आग लगवाना चाहते थे, जो मुल्क को इंतशार की नजर करना चाहते थे और जो टोलियों में मुख्तलिफ मकामात पर गए और उन्होंने ये नहीं देखा कि कोई शहीद है जिसने मुल्क पे जान निसार की है। शुहदा की बेहुरमती, शहीद कौन होता है? शहीद वो होता है जो जान कुर्बान कर देता है। जान से कीमती तो कोई चीज नहीं ना इंसान के पास देने के लिए। अगर कोई जान का नजराना पेश कर दे, जान कुर्बान कर दे, इससे बढ़ के और क्या कुर्बानी हो सकती है जान की कुर्बानी के अलावा? और आप भी इससे बढ़ के क्या कर सकते थे कि आपने मुजस्मों को आग लगा दी, शुहदा की यादगारों को ईंटें मारी सियासी मकासद की खातिर। सियासत कभी भी इतनी मुकद्दम नहीं थी कि मुल्की सालमियत के ऊपर हावी हो जाए कि आप शुहदा के निशान मिटा दें। यानी आपको इख्तलाफ था, आप सियासी पार्टियों के खिलाफ जुलूस निकालते। आपको इख्तलाफ था, आप अपनी सियासी रहनुमा के हक में जुलूस निकालते। मकसद इख्तलाफ नहीं था, मकसद इंतशार फैलाना, मकसद फितना फैलाना, मकसद मुल्क में तबाही बर्बादी फैलाना था। इस्लामाबाद में तालीमी कॉन्फ्रेंस के खिताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त पाकिस्तान में 2 करोड़ 60 लख ॿारनि जो स्कूल न वञणु वॾो चैलेंज आहे। तालीम खां सवाइ का बि क़ौम तरक़ी नथी करे सघे। वज़ीर आज़म चयो त क़ाइदे आज़म फरमायो हो त क़ौम लाइ तालीम ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त ॿारनि में ग़िज़ाई खोट वॾो चैलेंज आहे। पाकिस्तानी क़ौम जा हौसला कंहिं बि चैलेंज ते ज़ाब्तो आणण जी सलाहियत रखनि था। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त दहशतगर्दी मुल्क लाइ वॾो चैलेंज आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान 80,000 जाननि जो नज़रानो ॾिनो। ॿिए पासे बरतानवी हाई कमिश्नर पाकिस्तान में स्कूलनि खां ॿाहिरि ॿारनि जे अंग ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। संदसि चवणु आहे त दुनिया में किथे बि एतिरा ॿार स्कूलनि खां ॿाहिरि न आहिनि जेतिरा पाकिस्तान में आहिनि। इस्लामाबाद में तालीम जो शोबे बाबति क़ौमी कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे बरतानवी हाई कमिश्नर जैन मैरियट चयो त पाकिस्तान तालीम जे बहरान खे मुंहुं ॾेई रहियो आहे। पाकिस्तान में ॿियनि मुल्कनि जी भेट में वधीक ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। बरतानवी हाई कमिश्नर चयो त अहिड़ियूं पॉलिसियूं जोड़ियूं वञनि त जीअं ॿारनि जी तालीम खे हथी मिले। बरतानिया पाकिस्तान में तालीम जे शोबे में सहकार जारी रखंदो। पाणी जा ज़ख़ीरा वधण करे इरसा ख़रीफ़ सीज़न में पाणी जी खोट घटाए छॾी। इरसा मूजिब ख़रीफ़ जी शुरूआत में पाणी जी खोट 30% बदिरां 21% थींदी। इरसा जो चवणु आहे त अणमुंदाइती बरसातुनि सबबि डैमनि जे पाणी में 48% वाधि थी आहे। पाणी जा ज़ख़ीरा वधण करे इरसा ख़रीफ़ जी सीज़न में पंजाब जो हिसो 8.25 मां वधाए 9.26 MAF कयो। सिंध जे हिसे जो पाणी 4.93 मां वधाए 5.54 MAF कयो वियो आहे। ॿिए पासे पाकिस्तान जो पहिरियों सैटेलाइट मिशन IQ कमर कामयाबी सां चंड जी मदार में दाख़िल थी वियो। पाकिस्तान जो पहिरियों सैटेलाइट मिशन IQ कमर कामयाबीअ सां चंड जे मदार में दाख़िल थी वियो आहे। मिशन 3 खां 6 महीननि ताईं चंड जे मदार में गर्दिश कंदो। सिपारको जे तर्जुमान मूजिब ख़ला में मोकिलियल पाकिस्तान IQ कमर चंड जे मदार में दाख़िल थी वियो आहे। सैटेलाइट IQ कमर 16 मई ते ॿाहिरीं तस्वीर ज़मीन ते मोकिलींदो। तर्जुमान ॿुधायो त IQ कमर पाकिस्तान वञी वक़्त मूजिब 2 पहिरनि जो 1:14 ते चंड जे मदार में दाख़िल थियो। सैटेलाइट चंड ते पहुचण बैदि डिज़ाइन कयल टेक्निक जे मुताबिक़ कमु करे रहियो आहे। स्पार्को जे तर्जुमान मूजिब क्यूब आहे कमर जो इमेजिंग पेलोड मुकमल तौर ते ऑपरेशनल आहे ऐं ईंदड़ 2 ॾींहनि ताईं सैटेलाइट जी मदद सां चंड जे मदार में मुकमिल आज़माइश कई वेंदी। तर्जुमान चयो आहे त IQ कमर जे कंट्रोल सब सिस्टम ऐं प्रोटोकॉल जे मदार में टेस्टिंग जारी आहे। हीउ मिशन चंड जे मदार में पहुचण खां पोइ 5 खां 6 ॾींहनि ताईं तजुर्बाती
मरहलनि में रहंदो। तर्जुमान मूजिब टेस्ट ऐं औज़ारनि जे ऑपरेशनल थियण बाद 16 मई ताईं चंड जी पहिरीं तस्वीर हासिल कई वेंदी। वाज़ेह त क्यूबा कमर खे 3 मई ते चीनी मिशन 6 सां गॾु हिनान स्पेस लॉन्च साइट तां खला में मोकिलियो वियो हो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पीपी लेडीज़ विंग जी मरकज़ी सदर फरियाल टालपुर सां अॻवाननि मुलाक़ात करे मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पीपी लेडीज़ विंग जी मरकज़ी सदर फरियाल टालपुर सां पीपी मुल्तान जे अगवार सेनेटर राणा महमूदुल हसन बिलावल हाउस में मुलाकात कई। उन दौरान पीपी अगवार राणा अरसलान तस्लीम, राणा अहमद महमूद, अरसलान मेमन, राणा अदील ऐं नईम कुरैशी बसाड़स गॾु हुआ। मुलाक़ात दौरान मुल्तान जे अवामी मसइलनि ऐं उन जे हल बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पीपी औरत विंग जी सदर फरियाल टालपुर सां MPA मुमताज़ जखराणी बि मुलाक़ात करे जेकबाबाद जे मसइलनि बाबति ॻाल्हि ॿोल कई। पीपी ज़िले खैरपुर जे सदर ऐं MPA साजिद बांभण बि बिलावल हाउस में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पीपी औरत विंग सदर फरियाल टालपुर सां मुलाक़ात कई। उन दौरान खैरपुर जे अवामी मसइलनि समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि पिणु थी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल टालपुर सां अॻूणे MPA बारी पिताफ़ी बि मुलाक़ात करे घोटकी जे मसइलनि बाबति खैन ब्रीफिंग ॾिनी। MPA ज़ुबैर जूड़े जे बि असद जूड़े जे सां गॾिजी पीपी चेयरमैन ऐं फरियाल टालपुर सां मुलाक़ात कई ऐं दादू जे मसइलनि बाबति ॻाल्हियूं कयूं। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त 14 मई ताईं तजवीज़ूं वठी जमा कयूं वेंदियूं जिन खे बजट में शामिल कयो वेंदो। मीरपुर ख़ास में तक़रीब ख़िताब कंदे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो त अॼु जी तक़रीब जो मक़सदु त शहर जे मसइलनि खे हल करण बाबति कारकुननि जूं तजवीज़ूं वठणु आहे। हुन चयो त मीरपुर ख़ास डिस्ट्रिक्ट जूं ADP तहत स्कीमूं अचनि पियूं जंहिंसां शहर जा मसइला हल थींदा। सैयद नासिर हुसैन शाह वधीक चवणु हो त 14 मई ताईं सभु तजवीज़ूं मुकमल करे जमा कयूं वेंदियूं जिन खे बजट में शामिल कयो वेंदो। नाज़रीन, सिंध में अॼु सभ खां वधीक गर्मी शहीद बेनज़ीराबाद ऐं सभ खां घटि गर्मी कराची में पई। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जे गर्मी पद जा तफ़सील हिन रिपोर्ट में। अॼु सभ खां वधीक गर्मी शहीद बेनज़ीराबाद ज़िले में पई जिते 47.8 सेंटीग्रेड गर्मी रिकॉर्ड कई वई, जॾहिं त सभ खां घटि गर्मी सिंध जे राजधानी वारे शहर कराची में हुई जिते 36.9 सेंटीग्रेड गर्मी पद रिकॉर्ड कयो वियो। लाड़काणो, मोहन जो दड़ो ऐं हैदराबाद में गर्मी पद 47 सेंटीग्रेड रहियो जॾहिं त सकरन में 46 सेंटीग्रेड गर्मी पद रिकॉर्ड कयो वियो। सखर में गर्मी पद 46.2, रोहड़ीअ में 46.5, पडीदर में 46.2 गर्मी पद रिकॉर्ड कयो वियो। खैरपुर ज़िले में गर्मीअ जो पद 46.4 रिकॉर्ड कयो वियो जॾहिं त दादूअ में गर्मीअ जो पद 47.5 सेंटीग्रेड रहियो। मीरपुर ख़ास में गर्मी पद 42 सेंटीग्रेड, हैदराबाद बहराड़ीअ में 41.7 जॾहिं त हैदराबाद सिटीअ में 45 सेंटीग्रेड गर्मी पद रिकॉर्ड कयो वियो। बदीन में गर्मी पद 41.5, ठटे में 37.5, चूहड़ जमाली में 44 सेंटीग्रेड ऐं मिठीअ में 45, टंडे जाम में 44 सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। वारे वाक़े ख़िलाफ़ सिंध असेंबलीअ में मज़म्मती ठहराव जमो करायो वियो आहे। पीपल्स पार्टी जे MPA सादिया जावेद 9 मई वारे सानहे ख़िलाफ़ सिंध असेंबली में ठहराव जमा करायो। ठहराव में ॼाणायो वियो आहे त 9 मई वारो वाक़ियो हिकु प्लान ऐं साज़िश तहत करायो वियो। ठहराव में इहो बि चयो वियो आहे त हुकूमत 9 मई जे वाक़े में मुलविस अंसरनि ख़िलाफ़ सख़्त क़दम खणे त जीअं मुल्क में ॿीहर अहिड़ो को वाक़ियो न थी सघे। ॿिए पासे गवर्नर KP खे फैसल करीम कुंडी सेवर पहुची हज़रत लाल शहबाज़ कलंदर जी मज़ार ते हाज़िरी भरे फातिहा ख़ुवानी कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे ख़ैबर पख्तूनख्वा जे गवर्नर फैसल करीम कुंडी चयो त ज़िम्मेवारी मिलण ते हू पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿियनि अॻवाननि जो थोराइतो आहे। हुन चयो त अवाम ऐं शहरनि खे तहफ़ुज़ ॾियणु रियासत जी ज़िम्मेवारी आहे। 9 मई जो ॾींहुं कारो ॾींहुं आहे। मुतालबो आहे त 9 मई साने जे जवाबदारनि खे इंसाफ़ जे कटहरे में आंदो वञे। गवर्नर KP चयो त मौलाना फज़ल रहमान जी सिंध में माज़ीअ में का बि हुकूमत नाहे रही। संदसि मैंडेट KP में चोरी थियो आहे पर हू शोर सिंध में मचाए रहियो आहे। नाज़रीन, शाह सचल ऐं ॿियनि सूफ़ियाना शाइरनि जा आरफ़ाना कलाम ॻाए झर झंग शोहरत माणींदड़ रागी अब्दुल्ला कशी जी अॼु 26वीं वरसी मल्हाई पई वञे। संदसि फ़न ऐं ज़िंदगी बाबति पेश आहे इरफान अली बुगियो जी हीअ रिपोर्ट। अब्दुल्ला कच्छी 1940 धारा कराची जे इलाइक़े लियारी में जन्म वरितो। सिंध जो ही सुरीलो रागी मास्टर मोहम्मद इब्राहिम ऐं अब्दुल्ला पवहर जो शागिर्द हो।
अब्दुल्ला कच्छी जो ख़ानदान राग जी दुनिया सां वाॻियल हो, जंहिं करे हुन नंढपण खां ई ॻाइण जी शुरूआत कई। पर अब्दुल्ला कच्छी ॻाइण जी बाक़ाइदा शुरूआत रेडियो पाकिस्तान कराची ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो कलाम ॻाए कई। अब्दुल्ला कच्छी पंहिंजे उस्ताद मोहम्मद इब्राहिम जो उहो होनहार शागिर्द हो जंहिं पंहिंजे फ़न जी लॼ रखी। हुन घणे क़दुरु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त, रखियल शाह ऐं ॿियनि सुफ़ियाणनि शाइरनि जा आरफाना कलाम ॻाए पाण खे मञरायो। अब्दुल्ला कच्छी सिंधीअ खां सवाइ कच्छी, सराइकी, बलोची ऐं उर्दू ॿोलियुनि में बि ॻाईंदो हो। जॾहिं त रेडियो खां पोइ PTV ते अब्दुल करीम बलोच खेसि मुतारिफ़ करायो, जिते हुन केतिरा ई कलाम रिकॉर्ड कराया। फ़न जी दुनिया में नित नवां फ़नकार ईंदा विया, उन जी मार्केट वैल्यू वधंदी वई ऐं हिननि जी गायकी खे पसंदि कयो वियो, पर उहो घटि बि वई। पोइ सिर्फ़ु मेलनि ते या कुझु शादियुनि जे तक़रीबात में उन्हनि खे ॻाइण जो मौक़ो मिलंदो हो, जेको हुन जो ज़रिए माश हूंदो हो। अलबत्ता आउं एतिरो चवंदुसि त हुन जी तमामु घटि सार लथी वई असांजे अब्दुल्ला कच्छीअ जी। उहो आख़िर में ब्लाइंड थी वियो हो ऐं शाह लतीफ़ ते हू जॾहिं ॻाइण ईंदो त बिल्कुलु हुन जो अखियूं ख़ात्मु हुयो। सिंध जो ही सुरीलो लोक फनकार 8 मई 1998 ते लाॾाणो करे वियो। सरकार ऐं समाज त जीअरे संदुसि क़दुरु न कयो, पर अफ़सोस जो संदुसि पुॼाणा बि खेसि यादि नथो कयो वञे। इसराइल जे वज़ीर आज़म चयो आहे त रिफ़ा ते हमिलो इसराइली यरगमालनि खे वापसि आणण लाइ ज़रूरी आहे। इसराइल जे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त हमास खे ख़तमु करण लाइ रिफ़ा क्रॉसिंग ते कब्ज़ो अहम क़दम आहे। इसराइल जे वज़ीर आज़म पंहिंजे बयान में वधीक चयो आहे त यरगमालनि जी आज़ादी लाइ हमास ते फ़ौजी दबाव वधाइण लाज़मी आहे। बयान में वधीक चयो वियो त हमास जेके तजवीज़ूं मंज़ूर कयूं उहे इसराइल जे मुतालबनि खां तमामु घणो मुख़्तलिफ़ आहिनि। चीनी परॾेही वज़ारत जो चवणु आहे त इसराइल आलमी बिरादरी जे मुतालबनि ते ध्यानु ॾेई रिफ़ा ते हमलनि खे रोके। पंहिंजे जारी कयल बयान में चीनी परॾेही वज़ारत जे तर्जुमान लैंचियान चयो त इसराइल आलमी बिरादरी जे मुतालबनि ते ध्यानु ॾे ऐं रिफ़ा ते हमला रोके। लैंचियान चयो त इसराइल गज़ा पट्टी में वधीक इंसानी तबाही आणण खां पासो करे। ॿिए पासे जर्मनी पारां इसराइल रिफ़ा में इसराइली हमलनि ते ॻणती जो इज़हार कयो आहे। जर्मनी जे परॾेही वज़ीर एनालिना बेरियोक चयो आहे त रिफ़ा में को बि वॾो ऑपरेशन न थियणु घुरिजे। हुन वधीक चयो त रिफ़ा में मौजूदु 15 लख माण्हू हिक ई वक़्तु ग़ाइब नथा थी सघनि। जर्मनी जे परॾेही वज़ीर वधीक चयो आहे त रिफ़ा में मौजूदु लखे माण्हुनि खे तहफ़ुज़ ऐं वधीक इमदाद जी फ़ौरी ज़रूरत आहे। हुन वधीक चयो आहे त रिफ़ा क्रॉसिंग ऐं करम अबू सालिम क्रॉसिंग इमदाद लाइ फ़ौरी खोलियो वञे। में ज़मीनी ऑपरेशन फ़लस्तीन जे बयान न करण जोॻे तकलीफ़ुनि में वधीक इज़ाफ़ो करे छॾींदो। एमनेस्टी इंटरनेशनल जी रिपोर्ट्स मूजिबि गज़ा जा माण्हू इंसान आहिनि, इसराइली इख़्तियारनि जी ख़्वाहिश ते बिसात ते घुमंदड़ प्यादा न आहिनि। एमनेस्टी इंटरनेशनल रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त इसराइली फ़ौज बार बार उन्हनि इलाइक़नि ते हमिलो कयो जिन खे महफ़ूज़ करार ॾिनो वियो हो। रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त आलमी बिरादरी रिफ़ा ऑपरेशन रोकाइण ऐं इमदाद वधाइण जे लाइ इसराइल ते दबाव वधाए त जीअं फ़लस्तीनियुनि जी नस्ल कुशी खे रोके सघिजे। फ़हिश फ़िल्मुनि जे अदाकारा स्टोर्मी डैनियल्स अमेरिका जे अॻूणे सदर डोनाल्ड ट्रंप सां जिंसी लाॻापनि बाबति अदालत में तस्दीक़ करे छॾी आहे। जज डोनाल्ड ट्रंप जे वकील तरफ़ां अदालती कार्रवाई बेबुनियाद करार ॾियण जी दरख़्वास्त रद्द करे छॾी ऐं अदाकारा खे मुकमल वाक़ियो ॿुधाइण जी इजाज़त ॾिनी। अॻूणे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ते इल्ज़ाम आहे त हुन स्टोर्मी डैनियल्स खे $1,30,000 ॾिना हुआ त हू जिंसी लाॻापनि ते ख़ामोश रहे। अमरीका जे अॻूणे सदर ट्रंप स्टोर्मी डैनियल्स सां जिंसी लाॻापनि जी तरदीद कई हुई। हे हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट आवाज़ TV.tv ऐं ॾिसंदा रहो आवाज़।